अस्सलाम वालेकुम। ये सरप्राइज़ में असां जल्दी में आया आहियूं। मां हूअं पोस्ट वग़ैरह रखंदो आहियां, पर हीअ अचानक आया आहियूं त पोइ जंहिंखे न हुजे त जेके ग्रुपनि वारा आहिनि एडमिन त शेयर कजो हुन में। अदी शाइस्ता बलोच वटि मां आयो आहियां, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन आहे अदी। हिते अदी सां गॾु वेठो आहिनि। IBA जे मामले ते बि थोरो ॻाल्हायूं था, ऐं जेका हीअ हार्ड एरिया वारो जेको मसइलो आहे उन ते बि ॻाल्हायूं था, ऐं ओवरऑल जेका बि पॉलिसी हींअर आहे जंहिं तहत हीअ सॼो प्रोसेस हले थो पियो उन ते बि जनरली असां थोरो ॻाल्हायूं था, ऐं ॿिया बि जेके ज़रूरी मामला आहिनि इन्हनि सभिनी ते ॻाल्हायूं था। सो तव्हां सभई गौर सां ॿुधिजो। बार बार कॉलियूं या मैसेजनि करण सां इहे मसइला हल कोन थींदा हल, ऐं तव्हां गौर सां ॿुधंदा की उन में तव्हांखे इलाही शयुनि जो जवाबु मिली वेंदो। अदी हाणे पहिरीं हार्ड एरिया खां तव्हां शुरूआति कयूं। हार्ड एरिया वारो मामिलो ॿुधूं था पिया त कुझु जेके आहिनि मनपसंदि मतिलबु यूनियन काउंसिलियूं उन्हनि सिलेक्ट कयूं आहिनि, ऐं उतां वारनि माण्हुनि खे ही पंहिंजो नवाज़नि था पिया, पंहिंजी नवाज़ी हले थी पई, अहिड़ियूं शिकायतूं बि अचनि थियूं पियूं। इन मामले ते हाणे तव्हां थोरो हार्ड एरिया वारे ते पहिरीं शुरूआति कयो त पोइ अॻिते अथव। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सभु खां पहिरियां तव्हांजी अदा वॾी महिरबानी, ऐं तव्हां हमेशह जिदोजहद कयो था, ऐं जेके 1500+ खां जेके पास थिया आहिनि उहा बि तव्हांजी जिदोजहद जे करे पास थिया आहिनि। ॾिसंदड़ जेके असांजा भाइर आहिनि कुझु तव्हांजी फेवर में हूंदा, कुझु तव्हांजा मुखालिफ़ हूंदा, पर मुखालिफ़ बि तव्हांखे ॾिसंदा आहिनि। इन जी बि असांखे ख़ुशी थींदी आहे, इहा तव्हांजी कामयाबी आहे। बिल्कुलु ॾिसनि थियूं। ऐं जेके 1500+ पास थिया उहो बि तव्हांजी महिनत जे करे, छो जो इहो पहिरियां तसवुर ई न हुयो त मार्क्स IBA वारा ॾींदा ऐं पंहिंजी ग़लतियूं मञींदा, छो जो उन्हनि पंहिंजी ग़लती तस्लीम करे ग्रेक्स मार्क्स ॾिनियूं जेके बि, उहा तव्हांजी जिदोजहद हुई। तव्हां नौजवान खे सुॼाग कयो, सभु घर में सुतल हुया। उनखां पोइ जॾहिं काफ़ी शयूं साम्हूं आयूं त जेके असांजा MP MNAs हुया उहे ॾाढा परेशान हुया त असां पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे हाणे कीअं नवाज़ियूं, तरीक़ा ॻोल्हनि पिया, छो जो उन्हनि खे बि काफ़ी पंहिंजे वोटरनि प्रेशराइज़ कयो त असांखे मतिलबु त हाणे छो जो एॾे टाइम खां पोइ हिकिड़ी वेकेंसियूं आयूं हुयूं टीचिंग जूं, काफ़ी अरसे खां पोइ त काफ़ी माण्हुनि अप्लाई कयो, हुननि में हिकिड़ी उमेदु जागी त असांखे नौकरियूं मिलंदियूं। ऐं जेके असांजा महिनत कंदड़ भाइर भेनरियूं आहिनि उन्हनि खे नाइंसाफ़ी थी आहे काफ़ी हद ताईं, छो जो जेके हार्ड एरिया करार न विया आहिनि उहे सिर्फ़ु MP MNAs जा ई आहिनि, ऐं उहे अहिड़नि माण्हुनि खे उन्हनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। जीअं पहिरियां असांजो स्कूलनि जो हाल हुयो त असांजा जेके टीचर्स हुया उहे स्कूलनि में ईंदा कोन हुया, ॿार स्कूलनि में वेही वापसि वेंदा, ऐं कुझु उस्ताद अहिड़ा हुया जेके बिल्कुलु नॉलेज न हुई। हाणे बि असांखे इहो ई ॿुधण में छा ॾिसण में बि अचे पियो, हक़ीक़त में असां ॾिसूं बि था त हाणे बि उन्हनि माण्हुनि जा नाला लिस्टनि में आया आहिनि जेके 33 ते पास कया अथऊं, त उन्हनि खे जेके आहिनि हार्ड एरियाज़ ॾियाराए उन्हनि पंहिंजे MP इहा शइ मेंशन करणु ज़रूरी आहे त साईं सरदार शाह जॾहिं 55 ते पास हुयो न, त साईं खां शुरूआति में 2 महीना पहिरीं हर को सवाल कंदो त साईं 55 छो रखियो अथव, कुझु घटि कयो, त उहो चवंदो त असांखे पढ़िया लिखिया उस्ताद खपनि। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं जंहिं 54 मार्क्स खयूं आहिनि, 50 खयूं आहिनि, उहे काॾे वञनि, उहे पढ़ियल लिखियल आहिनि। जेके 33 मार्क्स खयूं आहिनि तव्हां उन्हनि खे पास करियो आहे, ऐं उन्हनि मेरिट जी सही सिधी लताड़ आहे। इन मां सॼो साफ़ नज़र थो अचे त IBA हिकिड़ो एॾो वॾो इदारो, हिकिड़ो नाले वारो, जंहिं ते सभिनी माण्हुनि जो ट्रस्ट हूंदो, शागिर्दनि जो बि ट्रस्ट हूंदो, वालदेन जो बि ट्रस्ट हूंदो, उन इदारे में अहिड़ी करप्शन थी आहे, ऐं उहे लिस्टियूं ठहियूं आहिनि जेके अक्सर त ॿिया माण्हू वञी करे टेस्ट ॾिना आहिनि। जेके उमेदवार हुया उहे पाण न वेठा आहिनि, उन्हनि ॿियनि खे विहारे करे टेस्ट ॾिनी। छा इहा IBA वारनि खे ख़बर न हुई त ॿिया माण्हू ॿियनि जे बदिरां टेस्टूं ॾियनि था, या जेके जंहिं 70% तां जेके मार्क्स ॾिनियूं आहिनि, छा उहे टेस्ट उन्हनि क्लियर कई? छो जो पहिरियां जॾहिं लिस्टूं शो थियूं त उन्हनि में नाला न हुया, सिर्फ़ु नंबर हुया। ठीकु आहे, सीट नंबर हुया, त असां सभु चऊं पिया त भई नंबर नाला ज़ाहिर कयो, ख़बर त पए त कहिड़ो नंबर आहे। त उन खां पोइ काफ़ी शागिर्द अहिड़ा जेके चवनि पिया असां फेल थिया आहियूं, ऐं हाणे जॾहिं असां उन्हनि खां पुछूं लिस्टूं आयूं त उहे चवंदा असां पास थिया, उहे 70 मार्क्स में मतिलबु उन्हनि खयूं आहिनि, त उहे चवंदा असां 40, बिल्कुलु अचानक उहे 70% ते कीअं पहुची विया ऐं पास थी विया आहिनि। त इहा इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहा करप्शन थी आहे, ऐं इहा त सिफ़ारिशी कल्चर त आहे असां मुंहिंजी सिंध में, उन सां गॾु रिश्वत बि, ऐं हिक खां टेस्ट पास करण जा 7-7 लख रुपया वरिता विया आहिनि। ऐं जेके बि ॿुधनि था, जंहिं 7-7 लख रुपया भरिया हूंदा उन्हनि खे चङी तरह ख़बर हूंदी त उहे कंहिंजे बंगलनि ते इहे 7 लख रुपया पहुचाया आया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां पास थिया आहिनि। छो जो
मेरिट वारा जेके आहिनि उहे त अॼु बि रोइनि था वेठा हाणे बंगलनि वारा चवनि था सीटूं पूरी थी वञनि ऐं बंगलनि वारा हाणे चवनि था सीटियूं पूरियूं थी वञनि असां मजबूर आहियूं कुझु नथा करे सघूं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि बंगलनि वारा जॾहिं पंहिंजियूं लिस्टूं ॾींदा पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे नवाज़ींदा त पोइ जेके मेरिट जेके वीचारा महिनत कंदा शागिर्द हूंदा ऐं राति ॾींहं जे महिनत कई आहे उहे त ईअं रोईंदा रहंदा ॾिसो था नियाणियूं रोईंदियूं थियूं अथनि छा कयो आहे ऐं वरी ॾिसो वरी मज़हबी जेका हिकिड़ी ॻाल्हि हुई इहा माना शइ थोरी मेंशन करणु ज़रूरी आहे हिकिड़ो मिनट जेको कोटा जो जेको असांजो सिस्टम आहे छो त हिननि सभिनी शयुनि खे मिलाए छॾियो आहे हू था चवनि त असां इहो मज़हब वारो कार्ड न आहे खेॾियो इहो कोटा सिस्टम आहे पर जेकॾहिं कोटा सिस्टम आहे त तव्हांखे मेंशन करण जी कहिड़ी ज़रूरत हुई त जेके गैर मुस्लिम आहिनि उनखे असां 50 ते पास कंदासीं उन सां इहो थियो आहे त जेके मज़हब तरफ़ जंहिंजो घणो माना हद खां बेहद लाड़ो आहे त ज़ाहिर आहे उहे उन शयुनि खे हाणे मथे उथारीनि था त बाबा छो भला हिते मुस्लमान थियणो ॾोह थी वियो आहे छा ज़ाहिर आहे हिकिड़ी माना इहा ग़लति तरफ़ हली वई न रवायत हली वई न ग़लति तरफ़ जेकॾहिं इहो कोटा में हूअं ई रखियलु हुयो त अकिलतुनि खे हूअं ई पंहिंजी कोटा मिलंदी त तव्हां अलॻि सां वरी इहो मेंशन करण जी कहिड़ी ज़रूरत हुई त तव्हां पंहिंजी कोटा फीमेल खे पंहिंजी कोटा मिलंदी आहे जॾहिं मिलंदी आहे त तव्हांजो पासिंग त उते ई हुजणु घुरिजे हा न या तव्हां पासिंग खे जीअं असां पिया चऊं त 40 ओवरऑल ते तव्हां लाहे अचो आहे पोइ जेको कोटा में अचे आहे त भले अचे आहे आख़िरी सीट भले 51 ते वञे आहे 48 ते वञे असांखे कोई एतिराज़ ई न हुजे आहे जॾहिं माना सीटूं मुकमल थी वञनि आहे हाणे हींअर इहे था चवनि जेको माना हुकूमती मौक़िफ़ इहो आहे त इन ते एतिराज़ कंहिंखे बि न हुजणु घुरिजे छो त इहा कोटा सिस्टम आहे ऐं कोटा जी असां डिमांड कई हुअसीं त कोटा सिस्टम जेको बि तव्हांजो आहे उहा परसेंटेज ॿुधायो न ज़ाहिर आहे हिन में कानून में लिखियो पियो आहे त 5% हिन जी आहे 3% हिन जी आहे त उहो असांखे कढी ॾियो न फिगर त घणी जेका आहे सा तइदाद कोटा सिस्टम जी आहे हाणे हार्ड एरिया जी कहिड़ी कोटा आहे हार्ड एरिया त पंहिंजे मुंहं सां हिकिड़ो माना अलॻि हिकिड़ो थी वियो आहे सूफ़ी फ़क़ीर यूनियन काउंसिल रातो राति अची वई साईं सरदार शाह जे तक जी हा हाणे मां कंदरा में इवेंट में वियमि त कंदरा वारा जेके आहिनि सखर डिस्ट्रिक्ट आहे कंदरा त उन में जेको आहे रोइनि पिया नौजवान त असांजो जेको आहे असांजी यूसी हार्ड एरिया में थी अचे त असांजी यूसी खे हार्ड एरिया न कराई अथऊं जेके एमपीअ जी पंहिंजी जिते मनपसंदि जेका उन्हनि जा वोटर आहिनि उन यूसी खे हार्ड एरिया डिक्रिएट कराए पोइ उते पंहिंजा माण्हू पास कराया अथऊं ऐं रातो राति वञी करे हेतिरा % माण्हू पास कराया आहिनि ऐं असां हैरान आहियूं त जेको हिकिड़ो यूसी चेयरमैन आहे उनजे पुट खे सीट मिली आहे ऐं असांखे पहिरियां ई पक हुई पहिरियां ई माण्हू उन्हनि खे मुबारकूं ॾियनि पिया त तव्हां त क्लियर आहियो तव्हांखे ज़रूरु मिलंदी चाल हालांकि उहे ॿुधाइनि पिया टेस्ट में उहे फेल आहिनि ऐं जॾहिं पहिरियां वारी लिस्ट अचे थी त उन्हनि खे उहे फेल आहिनि जॾहिं बाद में लिस्ट अचे थी त उन्हनि खे 70+ ते पास थो कयो वञे त उहे इन मां ऐं ॿी ॻाल्हि त असांखे अंदरूनी ख़बर आहे पई आहे त जेको 24 तारीख़ टेस्ट थी हुई जंहिं 54 मार्क्स खयूं हुयूं उन्हनि जी हिकु कुझु उमेदवारनि जी मार्क्स वधाई वयूं ऐं कुझु जूं न वधाई वयूं त उन में IBA इंतिज़ामिया जो चवणु आहे त नौजवान अगरि वधि खां वधि एप्लीकेशन्स जमा कराइनि था उहे सुजाॻ थियनि था त चांस आहे हिन वीक में उन्हनि खे कुझु उन्हनि जे लाइ थी सघे थो अगरि हिन वीक जे अंदरि उन्हनि जमा न कराई त कुझु बि नथो थी सघे छो जो असांखे हिन जी ॿी का डायरेक्शन अञा न मिली आहे त इन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त जेका आहे जेके उहे चवनि था त असांखे अञा मथां का डायरेक्शन न मिली आहे अगरि नौजवान सुजाॻ थींदा त इन जो मतिलबु इहो आहे त सही सिधी सियासी इन्वॉल्वमेंट आहे ऐं जीअं हुननि खे उन जा मिनिस्टर जीअं उन्हनि खे उतां जो जेको आहे MPA MNS चवनि था तीअं IBA वारा कनि था उन जे चवण जे मुताबिक़ लिस्टूं थियनि थियूं उन जे चवण जे मुताबिक़ मार्क्स वधनि थियूं ऐं ईअं कुझु बि नथा करे सघनि छो जो IBA वारा माते हथनि पीपुल्स पार्टीअ जा माते हथनि सिंध गवर्नमेंट जा माते हथनि जेसिताईं सिंध गवर्नमेंट जी तरफ़ खां उन्हनि खे का डायरेक्शन नथी मिले या कंहिं पंहिंजे उन्हनि जी सियासी जेका बोतारनि जी का सरदारनि जी उन्हनि ते लिस्ट नथी पुॼे तेसि ताईं IBA वारा को एक्शन नथा खणनि ऐं को अॻिते नथा अचनि हाणे इन ॻाल्हि मां तव्हां ॾिसो त क्लियर ज़ाहिर थिए थो जॾहिं उहे चवनि था हिकु वीक आहे ऐं 24 वारा जेके आहिनि पंहिंजूं लिस्टूं जेतिरो वधीक जमा कंदा एप्लीकेशन त कुझु थींदो जेके जमा थी वयूं आहिनि वरी मज़े जी